साईं दा बेटा बोलते साईं असा की करदा सको उन्हें तबे डेली आ भाई दादा मां वरी तो चयो सुख वेले में साईं जे दर ते बीठा आहियूं आवाज़ समझ अचे थी तो सब सिंधी आहियो असां ॻाइण वॼाइण न आहियूं साईं जे दर ते हाज़िरी लॻाइण आहियूं सभई मिली करे हाज़िरी लॻाइणी अलाए जे छा में अलाए जे कोई राजा को फकीर बाजी करती बाजिया कोई राजा को फकीर बाजी करती बाजिया अलाए जे छा में राजिया अलाए जे कैसा राजिया अलाए जे छा में राजिया अलाए जे कैसा राजिया